सुरदेसी जो बैत खणी यादि रहिया दोस्तो। लतीफ़ साईं फरमायो, जीअं सो हरण हुमा सरगर्दां संसार में, ही पग न छोड़े ही पग न खोड़े पटिए, हू धर सिर धरे न सा, जेकस तिन मोला ससी सूर पिराया। सजणो, हिकु आम हरण त असां सभिनी जा ॾिठल हूंदा, पर हिकु हरण अहिड़ो बि दुनिया में आहे जंहिंजे अॻियनि ॿिन्ही टंगनि में मुरिया या गोॾा आहिनि ई कोन। ऐं चवनि था त इहो हरण यूनान जे ख़तनि वारे इलाइक़े में ऐं ॿियो हिमालय जबल में मौजूदु हूंदो हो वेझड़ाई में, हाणे आहे या न। ऐं चवनि था त राति जो हुनखे जेको जेकॾहिं किथे वेही आराम बि कंदो आहे, वेहंदो बि आहे, त बि उहो सिर्फ़ु अॻियां पोयूं जेको हिसो आहे सो ज़मीन ते खोलींदो आहे। अॻियां गोॾा जेके आहिनि हुननि जा उहे उभा ई हूंदा अथसि, छाकाणि त उन्हनि में को बि पंहिंजो आहे कोन, संदो कोन्हे। ऐं इन तरह सां हू वेहंदो आहे। दुनिया में हरणनि जो इहो अकेलो नस्ल आहे जंहिंजी सूटीअ में खथूरी जो हिकिड़ो ॻंढो थींदो आहे, जंहिंजी क़ीमत लखनि में थी हुजे। हिन ई बैत में ॿियो ज़िक्र हुमा पखी जो आहे, जेको हमेशह फिज़ा में ई उॾामंदो रहंदो आहे। हिनखे अॼु जी ताईं कंहिं बि ॾिठो न आहे दुनिया में, छो जो हू ज़मीन जा वण कंहिं ते लही कोन थो। इन करे हिनखे ख़याली या तसराती पखी चयो वेंदो आहे। हिन पखी लाइ मशहूरु आहे त जंहिं बि इंसान ते हिन जो पाछो पइजी वञे त उहो इंसान या बादशाह हुकुमरान थिए या वरी दरवेश वलीउल्लाह बणिजी वञे थो। ॿिनि लफ़्ज़नि में ही ॿई जेके से हरण ऐं हुमा आराम खां आजा हूंदा आहिनि। असांजे हज़रत शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैह हिन बैत में पुनुअ खे रातो राति ॿाहिरनि तरफ़ां खणी वञण खां पोइ ससीअ जी बेचैनी ऐं बेक़रारीअ खे उन्हनि हरण ऐं हुमा सां तशबीह जे ज़रिए वाज़े कयो आहे। पहिरीं तशबीह जेका आहे सा हुन हरण सां आहे, जंहिंजे दुन में ख़ुशबू मौजूदु आहे, पर हू हरण उन खां बेख़बर आहे ऐं बसि पियो उन जी ख़ुशबूअ जे पोयां मुसलसल डोड़ंदो थो रहे। ऐं ॿी तशबीह हुमा पखीअ सां बि ससी जी तशबीह ॾिनी अथनि, जेका पुनुअ जे जेके ॿाहिरि हुन जा पुनुअ जा जेके हुनखे जॾहिं खणी रवाना थी विया आहिनि पुनुअ खे, त उन खां पोइ हुन जे नसीब में उहे ई हरण ऐं हुमा वारा लोड़ा ऐं ॾोलावा अची विया आहिनि, जिन जो सबक़ु शायदि हुन इन्हनि ई ॿिन्ही शइ हरण ऐं हुमा खां बि सिखियो हुजे। भटकंदी थी वते जॾहिं त पुनू अंदर में ई मौजूदु आहे। ईअं लतीफ़ साईं सूफ़ियाणी रम्ज़ सम्झाई आहे त पुनू हक़ीक़ी यानी महबूब त हुनजे अंदर में ई वेठो आहे। बसि हुनखे ॻोल्हण लाइ, उनखे हासिलु करण लाइ पंहिंजी ख़ुदी अना ऐं आऊं पणो ख़तमु करिणो आहे। जे लतीफ़।